दीवान पछाड़े पहर के अखड़ियूं नीवां ॾिसी हिन उबते चकर खे ॾाढो तेज थियो आहे पछाड़े पहर के शीशनि शराफ़नि जूं तोड़ी मयारूं पत्थर कीअं पिघरंदो हू छा ॼाणे बहर के गुलाबी गुलनि जो कदुर छा ख़बर के वणनि कोन था वॾा अॼु वारो आहे निंगर खे हलाई चलाई बि ज़ोजा ऐं दुख्तर के चङा चुप थिया वणियो आहे लुड़ लोफर खे अदब हया बि लॻे वियो घुमी ॾिस कंहिं बि शहर खे दुखाए दर्द हिकिड़ो थो पियो जलाए जिगर खे त खुटाए खपाए बशर पियो थो बशर खे हुस्न रोज़ माण्हू ईअं जे कोजे कंहिं ॿकर खे हिकिड़ा त पाणे पीअनि था ज़ुल्म हद थियो आहे चोटी कहर खे हिकिड़ा त पाणे पीअनि था माण्हू ज़हर खे हेरोन बि हज़ारे पुॼाया आहिनि क़बर खे के नशे में निभो थिया जलाए जिगर खे वठनि के नशे में निभू थिया जलाए जिगर के मुला बि मिलाइनि था अंब ऐं बसर खे करे दवा दीन जी खणनि था खंजर खे नीम हकीम छा ॼाणे दवा जे असर खे तव्हां दवा ॾिनी असर जी ख़बर ई कान्हे कान्हे छा थियो आहे छा आहे नीम हकीम छा ॼाणे दवा जे असर खे हकीम छा ॼाणे दवा जे असर खे ग़रीब ऐं मिसकिन जे नंबर खे उछल ज़कातूं फबियूं वञी मेंबर खे चटे चेयरमैन माल ईअं विया जीअं चट जे चहर के मिड़ई मिसकिन माण्हू था कनि ठाठो ठिकरनि खे लाचार खां पिया लीलाइनि ग़रीबत जी गुज़र खे असांजो त अर्ज़ु आहे प्यारे पैगम्बर खे अचे इमाम महदी ॾिसूं तंहिं रहबर खे अची कंदो हिकु हिकाणी कटींदो कुफर खे अगरि जे चाहीं थो पीअण आबे कौसर खे त अमल कर साधे वठ सिख सां पंचनि जे दर खे अजायो ॾुमर खे विन वेझो हलंदो